पहिरियां दा बेनज़ीर जो हुकूमत हो त अलाह जे फज़ुल करम सां भलो हुकूमत हलियो पिए। वरी आयो असांजे साईं आसिफ़ ज़रदारी, असांजो टटो बि कोन पटियईं। इहे सॼे मुल्क जा पैसा रड़े खाई ऐं ढींग करे वियो हलियो। वरी उन खे छॾ वरी आयो गंजो मां जो चुॾ नवाज़ शरीफ़, हिनजी ऐं रन जे चुॾ में टटो ॾियां ही सभई पैसा ॿाहिरि मुल्क मोकिले छॾिया अथसि। असांखे टटो बि कोन मिलियो आहे। ऐं वरी इन खे छॾ वरी ॿियो थियो आहे पैदा हुनजो भाउ, यहाँ माउ जे चुॾ में हू हुनजे भाउ जे पोयां भॼे पियो। मैं भाई को छुड़ाता हूँ, मैं करप्शन नहीं किया है। तुझी माँ के यहाँ सभई पैसा खाधा था, करप्शन नहीं किया। तुझी माँ जे चुॾ में टटो ॾियां ऐं वरी छॾ हाणे उन खे। हाणे यहाँ माउ खे भोलड़ू आयो आहे, भोलड़ू आयो आहे। यहाँ माउ खे ही वही बाल सां मुंहिंजे टटे सां, हेॾे टटे सां मुंहिंजे सां रांदि रहे। ही छा आहे ॼाणे बादशाही मुंहिंजी रन जे चुॾ में या 130 रुपया लीटर। यहाँ इमरान खान जी रन खे पीती ने चईसि तुंहिंजी माउ खे यहाँ तेल लाह। असां ग़रीब चिंची जा मज़ूर केॾांहुं वञूं? अड़े लट थी तुंहिंजे बूथ में।